الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों मुहर्रम शरीफ सन 1422 हिजरी जो ही पहिरियों जुमो आहे अवां खे ख़बर आहे त मुहर्रम शरीफ सां इस्लामी साल जी इब्तिदा थींदी आहे हिन भलारे महीने के अल्लाह तबारक व ताला ब्या शर्फ पे दिना
पर इहो शरफ़ साल जे शुरूआत जे महीने जो, इस्लाम जे महीने जी जिथां शुरूआत थिए हिन ई महीने खे नसीब आहे। तमाम घणा वाक़िया हिन महीने सां वाबस्ता आहिनि। अगर इस्लाम जे तारीख़ ते नज़र विझबी त सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे महबूब करीम ताईं हिन महीने जे मख़सूस तारीख़ुनि खे अल्लाह तबारक व तआला शरफ़, शान ऐं ईमान नसीब फरमायो आहे। पर तव्हां ई असां जेके महबूब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती, हबीब करीम जे ग़ुलामनि जा ग़ुलाम, सहाबन सां इश्क रखण वारा, महबूब जे अहल बैत खे अखियुनि ते रखण वारा, हिन महीने के ख़ास तरह सां हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रदी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जे यादगार तौर मल्हाईंदा आहियूं। मूं तव्हांजे आॾो क़ुरान मजीद जूं मुख़्तलिफ़ आयतूं, ॿ टे आयतूं तिलावत कयूं आहिनि, जन जो अॼोके जुमे ते तफ़सील सां त बयान कोन थी सघंदो, पर इरादो आहे त तर्जुमो तव्हांखे सभिनि जो ॿुधाईंदुसि। पोइ हिकिड़ी हिकिड़ी आयत जी तशरीह जुदा जुदा जेतिरो टाइम अल्लाह ताला नसीब फरमायो, जेतिरा जुमा ॿुधाए सघुसि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत जी ऐं सहाबा किराम जी सची मोहब्बत नसीब फरमाए। आयत करीमन जो तव्हांखे तर्जुमो अर्ज़ कयां, मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह ताला ईमान वारनि सां मुखातबा आहे, ईमान वारो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। जेकॾहिं तव्हांजे मथां कंहिं बि क़िस्म जो को इम्तिहान अची वञे, अल्लाह ताला फरमाए थो न इम्तिहान वारे टाइम ते तव्हां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खां ॿिनि शयुनि जे ज़रिए मदद हासिल कजो। मदद अल्लाह ताला तव्हांजी कंदो, पर ॿ शयूं तव्हांखे ज़रूर करणियूं आहिनि। या अल्लाह छा करिणो आहे? अल्लाह ताला फरमाए थो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे तव्हांखे नमाज़ पढ़णी आहे ऐं उन खां बाद में तव्हांखे अल्लाह पाक जे इम्तिहान ते सब्र करिणो आहे। अल्लाह ताला फरमाए थो ॿ कम तव्हां कयो, टियों कमु मुंहिंजो आहे। या अल्लाह वो तू छा फरमाईंदे? अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लाह मअस्साबिरीन। पोइ मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे सब्र करण वारनि बाननि सां पंहिंजी मदद सां गॾु हूंदो आहियां। तकलीफ़ अचे, इम्तिहान अचे, सब्र कयो, अल्लाह तबारक व तआला खां मदद घुरो। ॿ कम तव्हां कयो, हिकिड़ो अल्लाह पाक जो फर्ज़ नमाज़ अदा कयो ऐं उन सां गॾु तव्हां सब्र कयो। अल्लाह ताला फरमाए थो मां रब करीम तव्हां सां गॾु आहियां। सभु को सम्झी सघे थो त कहिड़ी बि तकलीफ़, ॾुख या सूर हुजे, पर जे अल्लाह बाने सां गॾु आहे तव्हां सम्झा थो सूर सभु लही वेंदा आहिनि। हक़ीक़त में इम्तिहान ईंदो बि अल्लाह जे तरफ़ खां आहे, उन इम्तिहान खे ख़त्म बि रब सां ई कंदो आहे। अल्लाह ताला हिन आयत करीमा में वाइदो फरमायो आहे त बान्हा इम्तिहान त ईंदो आहे, पर उन ते घबराइजो न, वावेला न कजो, रड़ियूं न कजो, दाहूं न कजो, परेशान न थिजो। बसि मां तव्हांखे हुकुम इहो थो फरमायां, छो त इम्तिहान हमेशह तरक़ीअ जे लाइ हूंदो आहे। ॾिसो, तव्हां असां सम्झूं था इहा का ॻाल्हि ॾुखी न आहे
तव्हांजो असांजो बचड़ो जॾहिं पहिरें दर्जे में दाख़िला वठंदो आहे ऐं पारो दर्जो पढ़ी मुकमिल कंदो आहे, जेसीं ताईं हुनजो इम्तिहान न थींदो तेसीं ताईं ॿिए दर्जे में न ईंदो। ॿिए दर्जे मां वरी टे में बि तॾहिं ईंदो जॾहिं हुनजो इम्तिहान वठिबो। टे खां बाद में चौथे में वरी तॾहिं ईंदो जॾहिं हुनजो इम्तिहान वठिबो। बिना इम्तिहान जे को बि शागिर्द कामयाब न आहे। तरक़ी इम्तिहान में थींदी आहे, हेठि खां मथे इम्तिहान में बानो वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इनायत करीमा में भी इहा ॻाल्हि फरमाई, मुंहिंजा बाना, जेकॾहिं कंहिं बाने जे मथां इम्तिहान अची वञे, उन इम्तिहान में खिली ख़ुशीअ सां कामयाबीअ सां पंहिंजा पर्चा सुवाल हल करे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे उन में कामयाबी कामयाबी आहे। दुनिया जे इम्तिहान में नौकरी मिलई या न मिलई, पर हिन इम्तिहान में अल्लाह ताला वाइदो फरमायो आहे जेको कामयाब थींदो आहे उन जे लाइ मां अल्लाह जन्नत जागीर करे छॾी आहे। पक्का हिते हिन इम्तिहान में कामयाब थियण वारे जे लाइ 16 आननि खां 20 आननि खां बि वधीक यकीन ऐं तसल्ली आहे। हिन इम्तिहान वारे खे अल्लाह ताला कॾहिं बि नाकाम न कंदो आहे, हुनखे दर्जो ऐं मक़ाम ज़रूर अता फरमाईंदो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿी आयत अल्लाह ताला फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। जेके इन इम्तिहान में अची अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालू जे दरबार में इम्तिहान ॾियण खां बाद में वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। ऐं जेके न अल्लाह पाक जे इम्तिहान में पंहिंजो सिर वढाइण, जान कुर्बान करण, सब्र करण, नमाज न फिटी करण, अल्लाह ताला फरमाए थो मां क़ुरान पाक में तव्हांखे हुकुम थो फरमायां त इन्हनि खे मुअल हरगिज़ न चइजो इहे जेरा आहिनि। इहे छा आहिनि? जेरा। मौला कीअं जेरा आहिनि? असांजे आॾो तड़पी तड़पी साह ॾिनई, असांजे आॾो बेजान बणिजी वियो, असांजे आॾो जनाज़ो पढ़ियोसेसि, असांजे आॾो क़बर खोटे हुनखे पूरो कयोसीं, न चुरे थो, न घुरे थो, न ॻाल्हाए थो, न खिले थो, न ॾिसे थो। मौला इहो कीअं आहे? अल्लाह ताला फरमाईंदो आहे, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला फरमाए थो, बाना तो अलाए हयाती छा खे सम्झो आहे? तोखे यादि रखणु खपे त मौत जो ख़ालिक़ बि मां अल्लाह आहियां, त हयातीअ जो ख़ालिक़ बि मां अल्लाह आहियां। भली न चुरे, भली न घुरे, भली जनाज़ो पढ़, भली क़बर जे अंदरि हलियो वञे, पर जेको मौत ऐं हयातीअ जो ख़ालिक़ मां अल्लाह आहियां, उहो तोखे पक थो ॼाणे त इहो जेको शहीद आहे सो जेरो आहे। इहो जेरो आहे साईं, मूंखे सम्झ में नथी अचे। अल्लाह ताला फरमाए थो, मां अॻे ई थो चई छॾियां, वलाकिन ला तशउरून। हयाती जेका मां रब करीम जे ज़ात बाबरकात शहीद खे अता फरमाई आहे, सा तव्हांजे सम्झ खां मथे आहे। हाय हाय, ॾिसो अल्लाह ताला जे क़ुरान पाक असांजे शुबहे खे अॻे ई ख़तम फरमायो त असां जेकॾहिं चऊं त कीअं जेरो आहे, कहिड़े नमूने सां जेरो आहे, अल्लाह ताला फरमाए थो कीअं ॿीं जी ॻाल्हि तूं न कर, इन्हीअ जे करे त कोखे खणी मां चवां बि ॿुधायां बि, पर इहा तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि न ईंदी, छो त हयाती ऐं मौत जो ख़ालिक़ रब आहे। उहो रब पाण हयाती ऐं मौत जो मालिक थो चवे त शहीद जेरो आहे। क़ुरान शरीफ़ जे हंधि इन आयत में अल्लाह से असांखे मनो कई आहे त शहीद खे तव्हां मुअल्लो न चओ। छा दा मुअल्लो? चवण जी मनो आहे। मुअल्लो न चओ माना ज़ुबान सां न चओ त मरी वियो आहे। भला ज़ुबान सां न चऊं, दिलि त कान चवंदी आहे,
दिल भाईंदी आ, जुबान चवंदी आ, दिल में ख्याल हूंदो आ, दिल सां कुछ ॻाल्हाए न सघिबो आ, दिल में ख्याल ईंदा आहिनि, जुबान ॻाल्हाईंदी आ। अल्लाह ताला फरमाए थो मां झलियां थो ला तक़ूलू, जुबान सां बि न चइजां, पर जेकॾहिं तूं थो ते दिल में मता हुजे यार चवां कोन थो पर मरी वियो आ। अल्लाह ताला फरमाए वला तहसबन अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। बाना जहिड़े नमूने सां मां तुंहिंजे ज़ुबान ते तालो लगायो आ त शहीद खे मुअल चवणो न आहे, अहिड़े तरीक़े सां मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे दिल जे मथां बि पंहिंजो हुकुम नाज़िल थो फरमायां त ज़ुबान सां बि न चइजां त को शहीद मरी वियो आ, पर दिल में बि न भाइजां त को शहीद मरी वियो आ। ज़ुबान सां बि चओ त शहीद जहिड़ो आ, अल्लाह ताला फरमाए थो दिल में बि भाए त शहीद ज़िंदा आहे। अल्लाह ताला फरमाए थो कीअं जहिड़ो आ, मां पहिरीं आयत में चयो अला किल्ला तशुरून, तव्हांखे शूर कोन्हे त कीअं जहिड़ो आ, पर हितड़े थोरो तव्हांखे वज़ाहत करे थो ॿुधायां त कीअं जहिड़ो आ। अल्लाह ताला फरमाए थो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही, मां रब करीम उनखे जेको रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहियां, युरज़क़ून जो जेको तफ़सीर आ, अल्लाह ताला फरमाए थो उनखे मोल न भाइजो, हो मां रब करीम जो रिज़्क़ रोज़ी वापराईंदा हल, खाईंदा हल, रुगो खाईंदा न आहिनि बल्कि अल्लाह पाक जे उन ॾिनल रिज़्क़ ते फरहतूं मल्हाईंदा आहिनि। फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदली, रब करीम पंहिंजे फज़ल सां हुनखे जेका शइ ॾींदो आ उन्ही ते अहिड़ा ख़ुशि हूंदा आहिनि जो तोखे बि ॻणती आ त यार अलाए अॼु गैस आहे अलाए कोन, मानी पचंदी अलाए कोन, अटो घर में आहे अलाए कोन, मानी पकी आ अलाए कान। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमाए थो तोखे घणा ई ख़्यालात पवंदा, अलाए भला मानी सवेर मिलंदी अलाए देर सां। अल्लाह ताला फरमाए तो बाना तू दुनिया में एतिरो बि फिक्र कंदो आ, पर मां शहीदन खे जेका रिज़्क़ रोज़ी ॾींदो आ तंहिंजो हुनखे फिक्र हूंदो ई कोन्हे को। ऐं पाण वारे खाधे खां पोइ कई मुसीबतूं, पेट में सूर पवे, बदहाज़मी थी पवे, अंगारी थी पवे, मुंहिंजा अदा ॿी का ख़राबी थी पवे, अञा बि के ॿियूं ॻाल्हियूं पैदा थी सघनि थियूं। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो शहीदनि जो रिज़्क़ रोज़ी अहिड़ो आ, अहिड़ो रिज़्क़ रोज़ी आ, अहिड़ो रिज़्क़ रोज़ी आ, मां रब करीम उनखे छा ॾींदो आहियां उहो जेकॾहिं पुछणो थी त तोखे ख़बर कान्हे, मुंहिंजे मदीने वारे मीर खां पुछो। दुरूद पढ़ तोखे रसूलुल्लाह जी हदीस ॿुधायां। सलात मुझे साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व ज़वाजिहि व बारिक वसल्लम। वरी सलात मुझे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे बुखारी शरीफ में, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह ताला हिसाब किताब खां फारिग़ थी वेंदो, जन्नती जन्नत ॾे हलिया वेंदा, दोज़खी दोज़ख ॾे हलिया वेंदा, इनाम वारा इनाम वठी विया चुका हूंदा, सॼे कारोबार खां रब्बुल आलमीन जॾहिं फराग़त कंदो, रब करीम जी ज़ात बाबरकात हाणे जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। जन्नत में दीदार थींदो, चओ चओ जन्नत में हिकिड़ो टोलो आ, नालो कंहिंजो कोन खणबो, पर उन्हनि जो चवण आ त अल्लाह साईं जो दीदार न को हिते थींदो न को क़यामत में, छो त अल्लाह ॾिसण खां मथे आ। पर अल्लाह ताला फरमाईंदो आ मां पंहिंजे हिन जहान में ज़ाहिरी अखियुनि सां कंहिंखे बि दीदार कोन करायो आ सवाइ मिठे मुहम्मद जे।
बाक़ी हिन बातिन वारनि अखियुनि सां अंदर वारनि अखियुनि सां जेके दिल जूं अखियूं आहिनि अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां हिन दुनिया में बि पंहिंजे ॿारनि खे दीदार कराईंदो आहियां त आख़िरत में बि ज़ाहिरी अखियुनि सां दीदार कराईंदुसि। हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ख़लीफ़े खे चई अबा मां हिननि अखियुनि सां पंहिंजो रब ॾिठो आहे। ख़लीफ़ो बि जी हुज़ूरी कोन हो। हा सही हा ठीकु आहे वाह वाह सुभान अल्लाह। अहिड़ो ख़लीफ़ो कोन हो आलिम हो। उन अर्ज़ु कयो क़िबला तव्हां भला हीअं कयो जेकॾहिं हिननि अखियुनि सां ॾिसो था हिननि अखियुनि सां रब जो दीदार कयो था त भला हिकिड़ो दफ़ो अखियूं ॿूटियो। मखदूम साहब अखियूं ॿूटियूं पुछई भला ॾियो ख़बर हाणे अलाह ॾिसो था। हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाओ हाणे बि ॾिसां थो। ख़लीफ़ो थो चए क़िबला पोइ तंहिंजी माना उहे अखियूं के ॿियूं आहिनि। बेटा ईसा फरमाए थो जे उपटियां त अंधियूं जे पूरिया पिरी पसंद। हिन अखियुनि जो अजीब निज़ाम आहे जे माण्हू खोले थो त ॾिसे कोन थो पर हे उहे रूहानी अखियूं हूंदियूं आहिनि जो जंहिंमहिल अखि खे पूरबो आहे बानो वेठो मुंहिंजा भली हाला में हुजे भली मटियारी में हुजे भली कराचीअ में हुजे भली शाहपुर चाकर में हुजे पर जॾहिं अल्लाह जो बानो पंहिंजूं रूहानी अखियूं खोलींदो आहे हिन ज़ाहिरी अखियुनि खे पूरींदो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे उन अल्लाह जे बानड़े जी अखियुनि अर्श मुअल्ला खां मथे ॾिसंदी आहे। मखदूम नूर रहमतुल्लाह अलैह उन पंहिंजे ख़लीफ़े जो नालो मखदूम जाफ़र पाण फरमाइनि था ओ जाफ़र तो थोरो मुते करे छॾियो आहीं मुरीद आहीं ख़लीफ़ो आहीं शागिर्द पर मसइलो मूंखे अहिड़ो सम्झायो जे न हुजे हा जाफ़र त यार नूह थी वञे हा काफ़र पर जाफ़र तो मूंखे दग ॾसे छॾियो आहे। हज़रत मखदूम जाफ़र थो चवे ओ मखदूम साहब तुंहिंजो वॾो मक़ाम आहे वॾो मक़ाम आहे वॾो मक़ाम आहे मां नंढड़े मक़ाम वारो आहियां। अल्लाह तबारक व तआला तुंहिंजी सोच वॾी कई आहे पर जेको तोखे रब जो दीदार थिए थो सो सीने वारी अंदर वारी अखि सां दीदार थींदो आहे। हज़रत मखदूम साहब वॾो कामिल वली आहे एॾो कामिल वली आहे। मखदूम साहब ॼमे अम्मा जे झोली में अचे ऊंदा ही रात हुजे मखदूम साहब जी दाई पाकी गोले कैंची गोले छुरी गोले नाड़ो वढजे ॿारड़े जो मखदूम साहब ॼाओ अम्मा जी झोली में आ काफी देर खां पोइ बत्ती रोशनी कान ही गोले 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 का छुरी का कागज़ का शइ हथ कयूं मखदूम साहब जो नाड़ो वढियऊं। जॾहिं हज़रत मखदूम साहब जवान थियो ॻाल्हाइण जहिड़ो थियो तमल चवण लॻो ओ दाई ओ अम्मा ओ बाबा अव्हां जहीं ॾिहाड़े मुंहिंजे नाड़े वढण जे लाइ पाकी या छुरी पे गोली उन टाइम ते मूंखे ख़्यालु थियो त ॾस्यान त छुरी फलाणी जाइ ते पई आहे। अमर जे झोलीअ में चयमि त ॾस्यान पोइ साईं कान ॾसियई हाय हाय। मखदूम साहब फरमाइनि था अल्लाह जे नबीअ जो अदब कयुमि कंहिंजो अदब कयुमि ॾाढे ॻाल्हा सुहिणा ॾाढे कंहिंजो अदब कयुमि अल्लाह जे वलीअ जो नबीअ जो कहिड़े नबीअ जो। हज़रत मखदूम सरवर नूह साईं फरमाइनि था अदब कयुमि अल्लाह जे नबी ईसा जो ईसा बि झोलीअ में ॻाल्हायो हो मां बि ॻाल्हायां हा त बराबरी थी पवे हा पोइ उन्ही अल्लाह जे नबीअ जे अदब जे करे खणी चुप कयुमि। सलात मुंहिंजे साईंअ ते हेॾे ॾिहारियो अदा हज़रत ईसा ॻाल्हायो हुयो काथे लिखियलु आहे चओ क़ुरान में चओ डिॼो न क़ुरान में हज़रत ईसा अम्मा जे झोलीअ में ॼमण सां ॻाल्हायो काथे लिखियलु आहे क़ुरान सचो हथ मथे खणो क़ुरान सचो क़ुरान में लिखियलु आहे न
मखदूम साहब त जाओ ही कोने को कुरान कॾहिं पढ़ियईं किए ख़बर पियसि त हज़रत ईसा ॻाल्हायो। अड़े भली जायूं मायरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारन ओ जागा अजाया कया। ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़ हे उहो इल्मु आहे जेको मदरसे में कोन पढ़बो आहे, मौलवी वटि मुफ्ती वटि कोन पढ़बो आहे। अल्लाह ताला पंहिंजे वलियनि खे जहान में इल्मु ॾेई पोइ मोकिलींदो आहे। अर्ज़ पे कयमि त रसूलुल्लाह फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जॾहिं पंहिंजे बाननि खे दीदार कराईंदो, उन दीदार कराइण खां बाद में अल्लाह ताला पंहिंजे बाननि खां जन्नत में पुछंदो भला ॾियो ख़बर अञा कुझु खपेव, कुझु खपेव त ॾियांव। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था छा खपे जन्नत में, छा खपे, कुझु न खपे, हर शइ मौजूद आहे। लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, जन्नत जो उहो मक़ाम आहे उते रुगो तमन्ना कबी आहे, ख्वाहिश कबी आहे, घुर कबी आहे, इरादो कबो आहे, नियत कबी आहे त हीअ शइ मिले। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे बाना मां रब करीम खे ताक़त आहे जो मां अल्लाह ताला जी ज़ात तुंहिंजे घुर सां तोखे ॾेई छॾींदो आहियां। हिकिड़े सहाबी चयो या रसूल अल्लाह मां उठनि जो ॾाढो शौक़ीन आहियां, हिन दुनिया में उठ वणंदा आहिनि, भला ॾियो ख़बर जन्नत में जे ख़्याल थिए शौक़ थिए उठ ते चढ़ा पोइ उठ मिलंदो। महबूब फरमाइनि था तूं रुगो इरादो कंदे याकूत जो उठ ठहियल तुंहिंजे आॾो अची बीहंदो। या रसूल अल्लाह केतिरी हुन जी स्पीड हूंदी। रसूलुल्लाह फरमाइनि था सिज जे स्पीड खां हुन जी स्पीड वॾी हूंदी। उन याकूत जे उठ जे मथां चढ़ी तूं जाथे खपंदई ताथे घुमंदे। वरी ॿियो भर में साहबी वेठो आहे, उन चयो क़िबला हिन खे उठ खपे थो, मूंखे घोड़ो खपंदो। रसूलुल्लाह फरमाइनि था ज़मर्द जो अल्लाह पाक वरी तुंहिंजे लाइ घोड़ो मोकिले ॾींदो। थी जो जन्नत जो थी बालेशाही ॾिठा अथव, बाला बाला पाण में आखे सलाह वेठा ॻाल्हाईंदा आहिनि सराइकी आखे ॾे ख़बर चे यार मैं राति ख्वाब ॾिठा हा जन्नत च हिकिड़ा हा ॾाढा बाला ॿिया हा अलाह ताला, बसि ॾू ॼणे वेठे आहे। हुन पुछियो भला ॾे ख़बर जन्नत च मौलवी हन, जन्नत च मौलवियां दा क्या वञे, जन्नत हे को खच्चर खला त कोन्ही को। हो वरी एतिरो पाण खे नथे पियो सम्झे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ जन्नत उन खे चइबो आहे जंहिंमें जेका शइ बानो घुरंदो सा रब ॾींदो आहे। अल्लाह ताला चवंदो ॾियो ख़बर जन्नत इहो छा खपेव। सभई चवंदा मौला सभु मिलियो सभु मिलियो सभु मिलियो, जेको घुरूं था सो त मिलियो, पर तूं बि मिली वियो आहे जो पंहिंजो दीदार करायो थी, हाणे का शइ न खपे न खपे न खपे। महबूब मदीने जो मीर आमना जो लाल यतीमन जो यार तुंहिंजो मुंहिंजो सरदार फरमाए थो सभु चवंदा कुझु न खपे, पर इल्ल शहीद शहीद थी बीहंदो चवंदो मौला मूंखे अञा खपे खपे खपे, अञा मूंखे खपे। हाणे ॿुधायो तो शहीद खे जेका शइ खपे थी उहा अलाह खे मालूम आया न, पर मुंहिंजो हदीस में महबूब फरमाए थो त रब उन खां पुछंदो छा खपई, तोड़े रब ॼाणे थो ओ मुंहिंजा प्यारा बाना शहीद छा खपई। हिन सभिनी खे त कुझु कोन थो खपे, तोखे छा खपे। चवंदो मुंहिंजा मौला मूंखे दुनिया में वरी मोकिल, वरी हयाती ॾे, वरी तलवार खणा, वरी काफ़रनि सां लड़ाई कयां, इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ हे सिर वधायां। ओ मुंहिंजा मौला जेको शहादत में लुत्फ़ ऐं मज़ो आहे सो जन्नत में भी मज़ो कोन्हे को। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह
हक चार यार। अल्लाह ताला तरी तो फरमाए युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदली। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जा शहीद बना रब करीम जो रिज़्क़ रोज़ी वापराईंदा हल ऐं उन रिज़्क़ जे मथां फरहतूं पिया कंदा हल। जो कुछ भी रब उनखे ॾींदो आहे उन ते उनखे फरहत मिलंदी आहे। शहीद खे सभ खां अव्वल हिन दुनिया मां रुख़्सत थियण जे टाइम ते मुंहिंजा मूला शहादत जो जाम पीआरियो वेंदो आहे। शहादत जो जाम, शहादत जो प्यालो वो एडो लज़ीज़ हूंदो आहे, एडो लज़ीज़ हूंदो आहे, एडो लज़ीज़ हूंदो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर जी मूं हदीस पढ़ी जंहिंमें मुस्तफ़ा फरमाइनि था उन शहीद खे जेको जाम मिलंदो आहे उन जाम जो सुईअ जे पाखे जेतिरो, छा सुईअ जे पाखे जेतिरो पाणीअ जो फुड़ो ओ शहीद जे जाम वारो हिकिड़ो फुड़ो रसूलुल्लाह फरमाइनि था समुंड में किरे त समुंड माखीअ खां वधीक मिठो थी वञे। ॾाढे जो सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंदाज़ो लॻाए त शहीद खे छा मिलंदो हूंदो। शहीद जो केॾो वॾो मक़ाम आहे जो महबूब फरमाए ओ शराबन तहूरा वारो शहीद खे जेको शहादत जो जाम पीआरबो आहे उन शहादत वारे जाम में एॾी लज़्ज़त आहे जो सुईअ जे पाखे जेतिरो पाणीअ जो उन जो कतरो हिन समुंड खारे में किरे जेको सॼे जहान खे समुंड वेढ़ियो बीठो आहे ऐं अहिड़ो खारो आहे जो ज़हर जहिड़ो किरोड़े मण सॼे जहान जूं शुगर मिलियूं तव्हां हुन में हलाए छॾियो पर मिठो कोन थींदो। मुस्तफ़ा फरमाइनि था शहीद जे प्याले मां हिकिड़ो फुड़ो हुन में विझ त क़यामत ॾींहं ताईं माखीअ खां वधीक मिठो थी वञे। शहीद ख़ुशि आहे या नाराज़ आहे? राज़ी आया सूरन में आ पो खल्क जो सूरन में पई आ। सोचण जी ॻाल्हि आहे न। असां तव्हां घर ख़ुशि ऐं ॿियो पियो वीचारो असांजे गम में मरे सड़े। शहीद ख़ुशि ए अल्लाह जूं नेमतूं पिया मुंहिंजा अदा खाइनि ऐं फरहीन बिमा आताहुमुल्लाह रब तो जे मां जे ॾिनल रोज़ी ते फरहतूं था मल्हाइनि पिया, इनाम था वठनि। ऐं नंबर 2 त उनखे शहादत जे इम्तिहान में तरक्की पई मिले। चओ छा पियो मिले? ॾाढे तो छा पियो मिले? अदा तुंहिंजो पीर इलेक्शन में खटे, तुंहिंजो मेंबर इलेक्शन में बीहे, तुंहिंजो पुट इलेक्शन खटे कामयाब थिए त बगलियूं हणंदो आहे, हार पाईंदो आहे, ख़ुशियूं मल्हाईंदो आहे। मुंहिंजा दाया सीट आहे बि बेकार अचे जो परवेज़ जहिड़ो ॾे जो घुमरो त चूंडियल बि चट करे छॾे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ पोइ बि तूं नी ते ख़ुशि थींदो आहे। ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शहीदनि खे इम्तिहान में अहिड़ी तरक्की मिलंदी आहे, अहिड़ी तरक्की मिलंदी आहे जो ज़मीन वारा अर्श ते पुॼी वेंदा आहिनि। ऐं मुरीद करे घोड़ाड़े अरे साईं छो मथे चढ़ी वियो या से मरी वियासीं। अबा सच ॿुधाए त जो सजण पाओ थियो या दुश्मनी थी? ॾाढे त ॻाल्हि यार। साईं खे मिले तरक्की, मुर्शिद वञे कामयाब थी, हे मथे में धूड़ वेठो विझे। दुआ कर छॾ अल्लाह साईं सम्झ नसीब फरमाए। चओ आमीन। आमीन चओ त मां आयत जी माना पूरी कयां। ॾाढे सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। तनी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमाए वलाकिन ला तशउरूना। अवां के शहीद जे हयातीअ जो शूर कोने को। अवां के जेकॾहिं वो शहीद जे हयातीअ जी शाहिदी वठणी आहे त मुहम्मद मुस्तफ़ा खां वठो। हिकिड़ो किताब आहे जंहिंजो नालो आहे रोज़तुर रियाहीन। अल्लामा याफ़ई वॾो बुज़ुर्ग आहे, उन जो लिखियल आहे। उन में मां पढ़ियो अल्लाह जो कामिल बानो वली लिखे थो त हिकिड़ो शख़्स हो ॿाराड़ी में रहंदो हो, सॼे ॻोठ जा ढगा फी सबीलिल्लाह चारींदो हो। सुबह जो हर एक जे दर ते अचे अदा ढगो आ छोड़े ॾे, बकरी आ छोड़े ॾे, मेह आ छोड़े ॾे। सारे ॻोठ जा ढगड़ा मालड़ा काहे वञी झंगल में चारे।
शाम जे टाइम ते वरी घर सभिनी खे पुॼाए वञे, न पघार घुरे न मानी वठे, फी सबीलिल्लाह। होॾो सॼो ॾियारो माल चारे, होॾो सॼी रात वरी अल्लाह जी इबादत करे, मस्जिद में गुजारे, नफल पढ़े, तहज्जुद पढ़े, शराक पढ़े, निमाज़ूं पढ़े, सारी रात जागी पंहिंजे रब्बुल आलमीन खे रिझाए। ख़ुदा जो शान आ, कुझु अरसे खां बाद में उहो चाड़ो गुज़ारे वियो। हाणे मुजादा जेको गुज़ारे वियो, वॾेरो हुजे हा, अमीर हुजे हा, अक्षन कपड़नि वारो हुजे हा, कार मोटर वारो हुजे हा, त खोड़ असां जहिड़ा हलिया वञनि हा, पर ग़रीब जे लाश जी कंहिं संभाल कान नदी आ। उन वक़्त जो हिकिड़ो आलिम आ, उहो थो बुज़ुर्ग फरमाए, मां बाखे ख़बर पई, मां पंहिंजा शागिर्द वठी करे, दोस्त वठी करे, जमायत जा माण्हू वठी उन ग़रीब जो जनाज़ो खणायो, मदरसे में आणाए, गुस्ल ॼारायो, कफ़न पारायो, जनाज़ो पढ़ायो, कब्रिस्तान में खणी मां पाण हुनखे क़ब्र में लाथो। जमल क़ब्र में लाहे सुम्हारियुम, दिल चयो त दरवेश हो दीदारो आख़िरी त कयां, कफ़न खोले हुन जे मुंहं में जो निहारियां त अखियूं पटे माॾे निहारे पियो चवे, अला इन औलिया अल्लाह ला यमूतून, अल्लाह जा दोस्त अदा मरंदा को नथी, मां त क़ब्र में बि जहिड़ो आहियां। ओ मुझा मिठड़ा भाव अज़ीज़, रब ताला फरमाए थो, वलाकिन ला तशउरून, अवां के शहीद जे हयातीअ जी ख़बर कान्हे का, अवां अक़ीदो रखो, एतिक़ाद रखो, यकीन कयो, ज़ुबान सां बि चओ, दिल में बि भायो त अल्लाह जो शहीद बानो जहिड़ो आ। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. माना तैयार वेह जा, तैयार। वलनबलुवन्नकुम, जरूर आज़माईंदो सां, जरूर। मोमिन सदाई तो त आज़माइश लाइ तैयार थी, कीअं मौला आज़माईंदे, बिशैइन मिनल खौफ, तो ते खौफ ईंदो, बिशैइन मिनल खौफ, बुख वल जूअ, बुख ईंदी, व नक़्सिम मिनल अमवाल, माल तुंहिंजा खुटंदा, व समरात, ऐं तुंहिंजा फसल सुकंदा। माल त वेंदा, फसल बि वेंदा, पोखूं बि कोन थींदियूं। अदा इम्तिहान आयो आहे सिंध वारनि ते या न? दुआ कयो, अल्लाह इम्तिहान न वठे, असांजे दरिया खे वहाए। ॾाढे जो सुभान अल्लाह। यार दरिया कीअं वहंदा? ओ मुंहिंजा भाउ, ईअं वहंदा जो रब खे बादा आहे। भलारो महीनो आयो थी, तौबा ताइब थी, पंहिंजे ख़ताउनि गुनाहनि जी माफ़ी घुर, रात ॾींहं रोई राणे खे रिझाए। रब करीम अबे अमड़ खां बि वधीक महिरबान आहे। अम्मा बि थप हणंदी आहे, बाबो बि घरां कढी छॾींदो आहे, भाउ भाउ सां बि विढ़ंदो आहे, पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, बानहा थोरी कन मरोड़ी कंदो आहियां, पर मां रब वधीक तोखे ते अज़ाब न कंदो आहियां। हे जेको पाण ते इम्तिहान आयो आहे, इन में कंहिंजो कसूर कोन्हे, असांजे पंहिंजे अमलनि जो कसूर आहे। दरिया खे वहायो थी त रब्बुल आलमीन जे दरबार में अच बाॾाए, ख़ुदा महिरबानी फरमाईंदो। या खुदा के बाडा, या को उम्र जहिड़ो जवान आण, चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। मिस्र फतह थी आ, कन खोले ॿुध, मिस्र फतह थी आ। मिस्र में हज़रत अबू मूसा अशआरीअ खे हज़रत अमीर उमर पंहिंजो गवर्नर करे मोकिलियो आहे, छो त मिस्र फतह थी हज़रत उमर साईं जे दौर में। जंहिंमहिल हज़रत अबू मूसा अशआरी गवर्नर थी करे मिस्र पहुतो आहे, हीअ मुंद चाढ़ाके जी आई, पाणीअ जी मुंद आई, त जेके बि मिस्र जा मुस्लमान हा, गैर मुस्लमान हा, ईसाई हा, यहूदी हा, नसारा हा, वफ़द वठी हज़रत अबू मूसा अशआरी वटि आया। ओ हज़रत अबू मूसा, तूं गवर्नर आ, असां सालनि खां सदियूं गुज़री वयूं आहिनि, ओ 50,000 साल अबनि ॾाॾनि पड़ॾाॾनि जा, जॾहिं लाइ जहान हलंदो पियो अचे। इन सॼे जहान जो निज़ाम ईअं आहे
त हीअ मिस्र जी नील नदी कान वहंदी आ, कान वहंदी आ, कान वहंदी आ। हिकिड़ो कमु कंदा हूं त पोइ वहंदी आ। छा कंदा हो? हज़रत अबू मूसा खे चवनि था असां सभई नौजवान कुआरी छोकिरी ॻह ॻठा पाराए शादीअ जहिड़ो सींगार कराए हिन नील नदीअ जे विच ते अची कुहंदा आहियूं। पोइ हिन जी रत दरिया खे मिलंदी आहे। उन खां पोइ दरिया वहंदो आहे। जे रत न ॾींदा आहियूं त दरिया कोन वहंदो आहे। अॻे त असां पाण कंदा हुयासीं, पर हाणे तूं असांजो अमीर आहे, तोखे करिणो पवंदो। तूं इंतज़ाम कर त दरिया वहे। छोकिरी खे कुहूं। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो अदा इस्लाम में नाहक खून जाइज़ न आहे। इस्लाम अमन जो पैगाम खणी आयो आहे। मां तव्हांखे छोकिरी जे कुहण जी मोकल कोन ॾींदुसि, पर तरसो त मां मदीने जे शहर ॾे हज़रत उमर ॾे ख़त लिखी जवाब घुरायां जीअं उहो चवे। छाजे करे त मां बाक़ई नबी जो ग़ुलाम आहियां, मां बि नबीअ जो सहाबी आहियां, मां बि मुस्तफ़ा खां फैज़ वठण वारो आहियां। पर हज़रत अमीर उमर महबूब जो ख़लीफ़ो आहे, महबूब जो जाए नशीन आहे। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात फरमायो आहे त ॿिए नंबर ते मुंहिंजे उम्मत में शान आहे त अबू बकर सिद्दीक़ खां पोइ हज़रत उमर साईं जो आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे कोन थो इजाज़त ॾियां। तरसो त मां अमीरुल मोमिनीन खां फ़तवा घुरायां। सलात मुंहिंजे साईं ते सलाम। हज़रत उमर साईं खे हवाल मिलियो। हज़रत अमीर उमर ख़त ॿ लिखिया। हिकिड़ो ख़त लिखियईं अबू मूसा अशअरी गवर्नर ॾे त ईअं कॾहिं बि न कजां, न कजां, न कजां, न कजां, माण्हू न मारणो आहे। ऐं ॿियो ख़त लिखियईं वरी दरियाह ॾे। चओ सुभान अल्लाह। लिखो ख़त तव्हां बि सभई शाहपुर वारा पाणी अचे। तव्हां त कुझु बि न आहियो। बुजादा फ़ौज वारा लिखल, मुल्ला मौलवी लिखल, पर मुजादा दरिया खे पाणी त मथां खपे। कीअं ख़त मञींदो? माण्हू ख़त मञींदा आहिनि, दरिया कीअं मञींदो आहे? हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु गवर्नर खे लिखियो आहे त तूं पाण वञजां, मुंहिंजो ख़त वञी नील नदीअ खे पहुचाइजां। जंहिं महिल ख़त पहुतो आहे त ख़त में छा लिखियल आहे? मिन अमीरुल मोमिनीन उमर इला नीलल मिस्र। हे ख़त अमीरुल मोमिनीन उमर लिखियो आहे। नील नदी जेका मिस्र जी आहे उन ॾे थो लिखे इन कुंत तजरी बिअम्रिल्लाह फाजिर। ओ नील नदी जेकॾहिं तोखे अल्लाह वहाईंदो आहे त हाणे बि अल्लाह जे हुकुम सां हल, पर इन कुंत तजरी बिइरादतिक, जेकॾहिं तूं पंहिंजे इरादे सां हलंदी आहे त पोइ असांखे तुंहिंजे वहण जी ज़रूरत ई कान्हे। भली सुकी वञो, छो त असांजे इंतज़ाम करण वारो असांजो अल्लाह मौजूद आहे। जंहिं महिल ख़त पहुतो मिस्र जे शहर में, अबू मूसा अशअरी माण्हू घुराया, मुस्लमान आया, यहूदी आया, ईसाई आया, सभई आया। त अमीरुल मोमिनीन मनो कई आहे त छोकिरी कान कोई बि मुंहिंजो ख़त दरिया खे पहुचाए। त मुंहिंजा यहूदियुनि जा वात पटिजी विया त हे कहिड़ो हाकिम आहे जेको बादशाह थी करे, समझदार थी करे दरिया ॾे ख़त थो लिखे। कीअं दरिया मञींदो? पर हलो त ॾिसूं त मुहम्मद जे ग़ुलाम जी हुकूमत कीअं थी हले। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ वज़ीर, सुबुह जे टाइम ते वक़्त जो गवर्नर हज़रत अमीर उमर जो ख़त खणी मिस्र ॾे रवानो थियो आहे। हज़ारनि जे तादाद में यहूदी ईसाई गॾिजी हलिया। जंहिं महिल मुजादा नील नदीअ जे पेट में पिया त कमु उहो हो जेको मोरे खां दरिया जो आहे। मां हाणे वियुसि मखदूम बिलावल साईं जे उर्स ते त धूड़ पई उॾा में पाणी मुजादा तव्हांजे वाटर जेतिरो बि हेठि कोन पियो वञे, सॼो दरिया शुष्क लॻो पियो आहे। मुजादा फुड़ो बि पाणी जो कोन हो।
हज़रत अमीर उमर जो ख़त खणी नील नदीअ जे तरे में मिट्टी खोटियईं, मिट्टी खोटे ख़त उन्ही में विधई, मथां विझी वारी वराए चईं ॿाहिरि निकिरो। ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जे घर मस्जिद में थो ॻाल्हि कयां त नील नदी छोलियूं ॾेई वहणु शुरू कयो। हमेशह जंहिं किनारे ते वहंदी उन खां 3 हथ मथे वहणु शुरू करे ॾिनई। हमेशह जे वहण वारे दस्तूर खां बि 3 हथ मथे। हज़रत उमर खे घणा साल थिया आहिनि? चओ 1400 साल। चओ घणा साल थिया आहिनि? ख़ुदा शाहिद आहे, तारीख़ नथी ॿुधाए त उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं वरी नील न सुकी। अरे गंगा सुकी वई, जमुना सुकी वई, सिद्धू दरिया सुकी वियो, मुजादा ॿिया दरिया सुकी विया, पर जेको मुहम्मद जे ग़ुलाम दरिया नील वहायो आहे सो क़यामत ताईं वहंदो। चओ सुभान अल्लाह। मूंखे ॿुधा त मुंहिंजे अर्ज़ थो कयां तूं मुंहिंजे हबीब जे ग़ुलामनि जो वसीलो वठ। अॼु बि रब खे राज़ी कर। बाॾा व्याज खाईंदो आहे त व्याज छॾे ॾे, ज़िना कंदो आहे त ज़िना खे फिटो कर, हराम खाईंदो आहे त हराम खां परे भॼ, कूड़ ॻाल्हाईंदो आहे त कूड़ खे छॾे ॾे, बेनमाज़ी आहे त नमाज़ शुरू करे ॾे। ओ मुंहिंजा दा कहिड़ो बि तो में आइब आहे, पंहिंजे मालिक जे दर ते अची बाॾा अर्ज़ कर, रब महिरबान आहे सभई माफ़ करे छॾींदे। बेटा ईसा फरमाइंदो आहे पाए पांद गिचीअ में अंगण जे बेया चल अव गुणाए बकचायूं ढकण थी ढकजन पो तोड़ी लख हुजन तब माफ़ी बिलदई में धरा। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही वसल्लम। अल्लाह ताला फरमाए थो वलनबलुवन्नकुम, इम्तिहान वठंदो सां बिशय मिनल खौफ, ड्रिज थींदो आहे, वल जू बुख ईंदव, व नक्स मिनल अमवाल, माल खुटंदव, व समरा तव्हांजा फसल सुकंदा। अल्लाह ताला फरमाए थो सभु कुझु थींदो, पर जेकॾहिं मुंहिंजी दामन न छॾींदो। व बशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन, पोइ मुंहिंजा बाना आहिनि मुसीबत ते सब्र करे वरी बि मूंखे ॿाॾाईंदा। ओ मुहम्मद मिठा मां चवां थो तिन्हनि खे मुंहिंजे तरफ़ खां जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए। वबशिर साबिरीन, इन सब्र करण वारनि खे मुबारक ॾे। अल्लज़ीन, उहे कहिड़ा इज़ा असाबतहुम मुसीबतुन, जॾहिं इन्हनि ते का तकलीफ़ ईंदी आहे, क़ालू त चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ॿियो वावेला हाय हा घोड़ा घोड़ा याऊं से कोन कंदा बल्कि एतिरो चवंदा आहिनि त असां बि अल्लाह जा आहे, ॾिनल माल बि सभु असांजे अल्लाह जो। चओ सुभान अल्लाह। अॻिते अॻिते मज़ेदार ॻाल्हि हा, दुरूद पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही वबारिक वसल्लम। छो त अॼो के जुमे ते आहे तुंहिंजी माना पूरी कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए ते छा आहे? रब्बुल आलमीन फरमाए थो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह। इहे उहे मुंहिंजा बाना अथव जंहिंजे मथां मां रब सलातूं मोकिलींदो आहियां। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह, इन्हनि जे मथां मां रब्बुल आलमीन जूं रहमतूं जूं आहिनि व रहमतूं जूं आहिनि, ऐं मां रब करीम जे ज़ात बाबरकात जूं महिरबानियूं जूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो व उलाइका हुमुल मुहतदून, ऐं मां इहो बि तव्हांखे सर्टिफिकेट ॾेई थो छॾियां जे कामयाबीअ खां पोइ सर्टिफिकेट मिलंदो आहे। इन्हनि जे लाइ मां सर्टिफिकेट थो ॾियां। या अल्लाह कहिड़ो सर्टिफिकेट आहे? अल्लाह ताला
ताला फरमाए थो उलाइका हुमुल मुहतदून, बस इहा ई जमायत हिदायत वारी आ, इहा ई जमायत हक वारी आ, इहा ई जमायत सही रस्ते ते हलण वारी आ। अदा जंहिंमें इहे निशान हूंदा इंशाअल्लाह कामयाब थींदो। पर अदा अहिड़ा त किरोड़े मुहम्मद जा गुलाम थिया। पर मां तव्हांखे चवां थो इहे सभई आयतूं जे सचूं अचनि थियूं त सोहणे हुसैन ते सचियूं थियूं अचनि। इन सभिनी आयतुनि जो अमली तरह जे कॾहिं तफ़सीरात आमना जो लाल हुसैन आ, हज़रत जन्नत खातून जो लाल हुसैन आ, अलीअ जे अखियुनि जो ठार हुसैन आ, मुहम्मद जे कुल्हनि ते सार थियण वारो हुसैन आ। मुंहिंजा दोस्त तव्हां सभिनी आयतुनि जे अखर अखर ते गौर कंदो त इन सभिनी आयतुनि जो तफ़सीर मुंहिंजो सोहणो हुसैन अली मक़ाम आ। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, चलो सुभान अल्लाह। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, और उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। उनजी हिम्मत ते अली के भी नाज आ, अब्बे के तो उनजे हिम्मत ते वरी नाने रसूल के भी नाज आ। सजद तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। आबिद घणा, नमाजी घणा, सजदन करण वारा घणा, अल्लाह अल्लाह करण वारा घणा, मस्जिद आबाद करण वारा घणा, पर यार मस्जिद में ईंदा हूं त पखो ताड़े वेहंदा हूं। हा न सही, ओ इते वेहा हवा लगंदी। मुंहिंजा प्यारा दोस्त सोहणे हुसैन तां कुर्बान वञा। हज़रत हुसैन आली मकाम नमाज कीअं पढ़ी? कातिल लईन मस्त था खंजर की वार में, पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में नमाज़े इश्क अदा होती थी तलवारों के साये में। यार गर्मी हुंदी आ त थधो पानी गोलींदा हूं, सर्दी हुंदी आ त गर्म पानी तलाश कंदा हूं। मुंहिंजा अदा हुसैन खे बचन जे लाइ पाणी कोन्हे, ॿाहिरनि लाइ पाणी कोन्हे, पुटनि लाइ पाणी कोन्हे, पंहिंजे लाइ पाणी कोन्हे, को वज़ू किथां करे। हज़रत हुसैन अली मक़ाम करबला जे ततल ज़मीन ते पंहिंजे खून सां वज़ू फरमायो आ, पंहिंजे रत सां वज़ू कयो आहे। अल्लाह जी नमाज़ कज़ा न कई आहे। अवा गौर जे कॾहिं कंदो त ख़ुदा पाक जो कसम आहे, इहा समूरी जो समूरियूं आयतूं जेके मूं तव्हां जे आॾो पढ़ियूं आहिनि, हज़रत हुसैन अली मक़ाम जे ज़ात बाबरकाह जे मथां सचियूं थियूं अचनि पियूं। ऐं इन सभिनी आयतुनि जो हज़रत हुसैन अली मक़ाम तफ़सीर करे ॾेखारियो आहे। दुरूद मुंहिंजे महबूब ते बुलंद आवाज़। थोरो तफ़सील त इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते, पर कुछ ॿुधायां त हुसैन जो शान छा आहे। हुसैनी आहियो या न आहियो? हा, असां हुसैनी आहियूं। कारो कपिड़े पाइण असां हुसैनी कोन थींदी अदा। रहंदो खंदो अल्लाह जे ॾमर खे अज़ाब खे सॾींदे कारो कपिड़ो पाए निमाज़ पढ़णी मकरू। कारे कपड़े वारे खे जनाज़ो ई कोन पढ़बो। इन सां मुंहिंजा अदा हुसैनी न थींदे। हुसैनी उहो आहे जेको हुसैन जे नक्शे कदम ते हले। हुसैन जेको पैगाम आंदो अबा यज़ीद नमाज़ी हो या बेनमाज़ी हो, ॾाढे ॻाल्हि, दीनदार हो या बेदीन हो, शराबी हो या कबाबी हो या मुंहिंजा अदा तहज्जुद गुज़ार हो, शराबी कबाबी हो, बेदीन हो, हुसैन जे माल ते कब्ज़ो कोन कयो हई, हुसैन जी बनी कान फबाई हई, हुसैन आली मक़ाम जी कुर्सी कान खसी हई। खुदा जो कसम आ, हो ज़ालिम बेदीन महबूब जे सुन्नत खे मिटाईंदो हो। हुसैन चयो जेको मुंहिंजे नाने जी सुन्नत मिटाए, मां पंहिंजो सिर मिटाए मुस्तफ़ा जी सुन्नत क़यामत ताईं जारी कंदुसि।
ऐं अॼु को मुस्लमान तो ॾाढ़ी वारे खे चवे त ॾाढ़ी कूड़ा आहे रसो ठाराए। ॾाढ़ी कूड़ा आहे रसो ठाराए। उन बेहयावा खे निमाज़ पढ़ण जी का ज़रूरत कान्हे, उनखे मस्जिद में अचण जी का ज़रूरत कान्हे। ऐं मां ख़ुदा जे घर में तो बीही चवां, ॿुधजां, जेको न ईअं चवे त ॾाढ़ी कूड़ा आहे रसो ठहराए, उन जी ज़ाल खे तलाक तलाक तलाक। माई हराम आहे, उन जो बच्चो जेको ॼमंदो सो हराम जो हूंदो। उहो मुस्लमान कोन अहिड़ो पलीत नालो खणी मूंखे ॿुधाए मरे त जनाज़ो कोन पढ़बो। महबूब जी सुन्नत हिकु न रखी ऐं ॿियो वरी चवीं त रसूलुल्लाह जी सुन्नत जा कूड़ा रसो ठहराए। तूं त पोइ यहूदन खे बि मारे वे, यज़ीद बि ईअं कोन चयो हो, तूं त यज़ीद जो बि ॾाढो चइबे। अल्लाह तबारक व तआला अहिड़े पलीत ते ख़ुदा का लानत राज़ुल करे जेको मुंहिंजे महबूब जे सुन्नत लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए। मुंहिंजा दोस्त ॾाढो ॾुख थियो आहे। हिकिड़े फ़क़ीर चयो आहे त नाला बि कोन थो ॿुधायां, पोइ ॿुधाईंदुसि। ॿिए जुमे ते मूंखे ॿुधाए जे मां पीउ जो पुटु न आहियां, जे मस्जिद मां मोचड़ हणी न कढानि। ख़ुदा जे घर में अचो ऐं निमाज़ पढ़ो, वरी ॾाढ़नि वारनि ते ठठो न कयो। अवां यहूदी आहियो जेके ॾाढ़ीअ जे बारे में था चवनि पिया। यादि रखो, मुहम्मद जे सुन्नत जे वार वार ताईं सिर मुस्लमान जो कुर्बान आहे। जो बेग़ैरत नमाज़ छो थो पढ़े, छो थो मस्जिद में अचे, छो थो पाण खे मुस्लमान सॾाए, वञे वाणियुनि जे मंदर में हलियो वञे यहूदनी साइन ॾे, जेको मुस्लमान बि सॾाए गौसिया मस्जिद में बि अचे ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत ते ठठोड़ूं करे। अहिड़े पलीत जी ज़रूरत ई कान्हे। दुआ कर ख़ुदा असांखे आशिक़ ॾे, पलीतनि खां बचाए। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे सलात, ॾाढे मुहम्मद रबी ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। मुजादा इमाम हुसैन आली मकाम छाजे लाइ लड़ियो? चओ मुस्तफ़ा जे दीन लाइ। छाजे लाइ ॾाढे चओ? महबूब जे दीन लाइ लड़ियो। ऐं दीन लाइ लड़ियो, छो न लड़े? मुस्तफ़ा फरमाइनि था अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। ॿुधी छॾियो, मुंहिंजो सुहिणो हसन ऐं मुंहिंजो सुहिणो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। जन्नत जे जवाननि जा जेके जन्नत में वेंदा, उन्हनि जी अॻुवाणी सुहिणे हसन हुसैन जे हथ में हूंदी। वाह सुहिणो हुसैन, मुंहिंजा भाउ अज़ीज़, को कंहिंजो खीर पीए, को कंहिंजो खीर पीए। वाह हुसैन आली मकाम, तोखे ख़ातून जन्नत जो खीर नसीब थियो आहे। उहा ख़ातून जन्नत जंहिंजे लाइ अल्लामा बैकी रहमतुल्लाह अलैह दलाइल नबूवत में मुस्तफ़ा जी हदीस रखी आहे त क़यामत जो ॾियारो थींदो जंहिंमहिल मुंहिंजी बचड़ी फातिमतु ज़हरा पुलसरात तां लंघंदी, तंहिंमहिल अल्लाह साईं ऐलान कराईंदो गुद्दू अबसारकुम या अहलल हशर। ओ महशर वारो, अखियूं पंहिंजूं पूरियो इन जे करे जो मुहम्मद जी परदेदार न्याणी जन्नत ॾांहुं वञी रही आहे। जंहिं अमड़ जे लाइ नबियनि खे, वलियनि खे, गौसनि खे, 1.25 लख पैगंबरनि खे ख़ुदा चवे अखियूं हेठि कयो त मुहम्मद जी परदेदार न्याणी जन्नत में वञे। ऐं उन अम्मा जी जल जो मुंहिंजा अदा सोणे हुसैन खे खीर नसीब थिए। चओ सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की मां शहीदों की। नबी जी लाडली आ, चो सुभान अल्लाह। अली वली जी मुंहिंजा प्यारा दोस्त घर वारी आ, चो सुभान अल्लाह। वरी सोने हसन हुसैन जी जीजल अम्मा है, चो सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की और मां शहीदों की। उधर जलवा नबूवत का, विलायत का, शहादत का।
जे नज़र खणी कर त मुजादा नबूवत भी फातिमा जे घर में आ, त विलायत भी फातिमा जे घर में आ, त शहादत भी मुजादा ऐं रिसालत ऐं सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे मुताबिक़ सरदारी वारी नेमत जेका हसनैन खे मिली आ उहा बि फातिमा तो ज़हरा जे घर में आ। उन जे झोलीअ में मुजादा जेको पलंदो सो हुसैन न थींदो त ॿियो केरु थींदो। अल्लाह सी तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। टाइम पूरो थियो, हयाती हूंदी त वरी इंशाअल्लाह ईंदड़ जुमे ते अहल बैत जो शान ॿुधी हियां ठार जा। ख़ुदा तव्हां असांजा बेड़ा पार करे। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जय सुन्नत न पढ़िया सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।